हुकूमत तरफा क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा बजट इजलास सुभाणे तलब। नए माली साल जी बजट 12 जून ते पेश थियण जो इम्कान। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ारत अॼु वफ़ाक़ी बजट पेश करण जी नई तारीख़ जो ऐलान कंदी। पार्लियामानी मामलनि वारी वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त नए माली साल जी बजट 12 जून ते पेश थियण जो इम्कान आहे। क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास सुभाणे घुराइण जी समरी मोकिली वई आहे। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली ₹1.98 फ़ी यूनिट सस्ती। नेपरा सॼे मुल्क में बिजली 3 महीननि लाइ सस्ती करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बिजली विर्छ कंदड़ कंपनियुनि खे खांगाइण जो अमल तेज़ करण जी हिदायत। संदन चवणु आहे त ख़सारे जो शिकार रियासती मिल्कियती इदारनि खे खांगाइण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। खांगाइण जे अमल खे शफ़ाफ़ नमूने मुकमल कयो वञे। बिजली कंपनियुनि खे खांगाइण खां पोइ मज़बूत रेगुलेटरी फ्रेमवर्क क़ाइमु कयो वञे। इलेक्शन कमीशन गिलगित बल्तिस्तान जे 5 तकनि ते चूंडनि जो नतीजो रोके छॾियो। ॿीहर पोलिंग कराइण जो हुकुम। GBA 8 स्कर्दू जे 10 पोलिंग स्टेशननि जा नतीजा कलदम करार। 15 जून ते ॿीहर पोलिंग करण जी हिदायत। इलेक्शन कमीशन GB 15 दियामर 1, GB 16 दियामर 2 ऐं GB 17 दियामर 3 जो नतीजो बि रोके छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त 5 तकनि जे कुझु पोलिंगनि ते 24 जून ते ॿीहर पोलिंग कराई वेंदी। गिलगित बल्तिस्तान में पुरअमन नमूने चूंडूं थियूं आहिनि। पाकिस्तान ऐं लबनान विच में फ़ौजी सहकार मज़बूत करण ते इतफ़ाक़। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां लबनानी आर्मी चीफ जे मुलाक़ात। GHQ आमद ते जनरल रोडोल्फ हैकल खे गार्ड ऑफ ऑनर पेश। हथियारबंद फ़ौज जे जथे जी सलामी। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ख़िते में सलामती खे हथी ॾियण, दिफ़ाई सहकार ऐं ॿिए फ़ौजी सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। पाकिस्तान लबनान सां पंहिंजी पुराणी ऐं ख़ुशगवार लाॻापनि खे इंतहाई अहमियत ॾींदो आहे। लबनानी हथियारबंद फ़ौजनि सां दिफ़ाई सहकार खे वसी कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां मुआहिदो 2-3 ॾींहनि अंदरि थी सघे थो। अमरीका ईरान सां मुआहिदे जी आख़िरी मरहलनि में दाख़िल थी चुको आहे। ईरान अमरीका खे सभु कुझु ॾियण लाइ तयार आहे। हुर्मुज़ लंघ में हादसे जो शिकार थियल हेलीकॉप्टर जा पायलट महफ़ूज़ आहिनि। हेलीकॉप्टर हादसे बाबति मुकमल रिपोर्ट जारी कई वेंदी। इसराइल ऐं ईरान हिकु हफ़्ते ताईं हिक ॿिए ख़िलाफ़ कार्रवाई न करण ते इतफ़ाक़ कयो आहे। जंग ऐं ॻाल्हियुनि जी चूंड क़ौमी मुफ़ादनि ऐं मुनासिब वक़्त ते कंदासीं। उमेद आहे त अमरीका ऐं ईरान विच में मुआहिदो जल्द तइ थी वेंदो। एटमी प्रोग्राम में रिचाइल यूरेनियम जे मामले ते रंडकूं आहिनि। अमरीका ऐं ईरान विच में एतमाद जी खोट बि मौजूदु आहे। खेनि क़तई मुआहिदे बाबति हाकारी इशारा नाहिनि मिलिया। ईरानी क़ौमी सलामी कमेटी जो सरबराह इब्राहिम अज़ीज़ी। ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदे खे क़तई शिकिल ॾियण लाइ पाकिस्तान ज़रई ॻाल्हियूं जारी आहिनि। पाकिस्तान ज़रई क़तई मसवदे ते पहुचण लाइ ख़्याल ऐं राय पेश कई पई वञे। गॾियल क़ौमनि में ईरानी मुस्तक़िल नुमाइंदो अमीर सईद इरवानी। अमरीकी नायब सदर JD वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में अमरीका पंहिंजा टारगेट हासिल करण जी मज़बूत पोज़ीशन में आहे। ईरानी जंग वधीक अरसे ताईं जारी रखण जा ख़्वाहिशमंद न आहिनि। ईरानी ॻाल्हियुनि जे मेज़ ते अची रहिया आहिनि ऐं संजीदा तजवीज़ूं पेश करे रहिया आहिनि। ईरान सां मुआहिदो थी वियो त अमरीकी अवाम लाइ वॾी कामयाबी हूंदी। ऐं इंग्लिश क्रिकेट टीम जे कप्तान खे कप्तानी तां हटाइण जो फ़ैसिलो। इंग्लैंड क्रिकेट बोर्ड रांदीगरनि जे नाइट क्लब वञण वारे वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। बेन स्टोक्स बदिरां हैरी ब्रूक खे इंग्लिश टीम जो नओं कप्तान बणाइण जो इम्कान।